अच्छा हाणे पाण ईंदासीं अणपूरनि जी जोड़ ऐं कट ते। ठीकु आहे, साॻियो ई रूल हूंदो आहे, असां जोड़ सिखूं था पिया। मिसाल ॿ अणपूर आहिनि। हिकिड़ो आहे मिसाल वठूं था पिया 2/8 + 3/5। ठीकु आहे, हाणे छा थींदो आहे, अणपूरनि जी जोड़ में ईअं न थींदो आहे त मथे मथे सां जोड़ करे छॾियो, हेठे हेठे सां न। अणपूरनि जी जोड़ में छा कबो आहे, जेके हेठियां ॿ अंग हूंदा आहिनि न छेद, उन्हनि जो ठाहिबो आहे जूस। ठीकु आहे, जूस में मुराद आहे इन्हनि जो निचूड़ कढिबो आहे, इन्हनि जी LCM कढिबी आहे। इहो हमेशह यादि रखो, यानी जेके हे अलॻि अलॻि आहिनि, लकीर हिते बि आहे हिते बि आहे, असां हिन सॼे खे हिकिड़ी लकीर ॾेई छॾंदासीं। हाणे छा कंदासीं, हेठियुनि जी कढंदासीं LCM। इहो रफ़ ते कबो आहे। मिसाल मां हिते साइड में कढी वठां थो, 8 ऐं 5 जी LCM तव्हां सिखी आया आहियो। ॿिनि जो खोड़ो हिन ते 4 दफ़ा, हिन ते न वेंदो। ॿिनि जो खोड़ो हिन ते 2 दफ़ा ऐं हिन ते न वेंदो। ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते न वेंदो। वरी आख़िर में छा कंदासीं, 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो। ठीकु आहे, हाणे असांजा हे जुज़ा अची विया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 5, 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 5 × 40। हे 40 असांजी LCM निकिरी आई। ठीकु आहे, हाणे छा कंदासीं, न 8 रखंदासीं न 5 रखंदासीं, बल्कि छा रखंदासीं, 40 रखंदासीं। ठीकु थी वियो, इहो थी वियो हेठियुनि जे लाइ, यानी हे लकीर मिलाईंदासीं, हेठों न 5 न 8 बल्कि उन्हनि जी LCM। मथों वारा अंग जीअं आहिनि, ॾिसो 2 + 3 लिखियल आहे न, असां 2 + 3 रखंदासीं। हेॾो बि ज़रब ॾींदासीं, हेॾो बि ज़रब ॾींदासीं। ठीकु आहे, हाणे असांखे हीअ जॻह जेके ख़ाली आहे हिते ॿिन्हिनि में भरणी आहे। छा करण जो इन लाइ तरीक़ो छा हूंदो आहे, जंहिंमो LCM निकिती आहे न, कंहिंमो निकिती आहे, 8 ऐं 5 मां, इन्हनि जा खोड़ा पढ़ंदासीं। 8 जो खोड़ो 40 ते, 1 8 8 2 8 16 3 8 24 4 8 32 5 8 40। टोटल घणा दफ़ा खोड़ो वियो, 5 दफ़ा वियो। मां हिते 5 लिखी छॾिंदुमि। ठीकु आहे, वरी हेॾो वारे जो खोड़ो बि पढ़ंदासीं, जिन ॿिनि अंगनि मां निकिती आहे उन्हनि ॿिन्हिनि जा खोड़ा। हाणे 8 जो खोड़ो 5 जो खोड़ो पढ़ंदुमि, 1 5 5 2 5 ॾह 5 15 4 5 20 5 5 25 6 5 3 7 5 35 8 5 40। इन मतिलबु 8 जो खोड़ो 40 ते घणा दफ़ा वियो, 5 जो खोड़ो 40 ते घणा दफ़ा वियो, 8 दफ़ा वियो। ठीकु थी वियो, वरी मां स्टेप रिपीट कयां थो त 2 अणपूर हूंदा, हेठियुनि जी LCM कढी, पहिरियों त लकीर ॾींदो डिघी, हेठियुनि जी LCM कढी करे रखंदो, मथियां एज़ इट इज़ जीअं आहिनि उएं रखंदो, हेॾो बि ज़रब ॾींदोसि, हेॾो बि। हाणे हेठियुनि जा खोड़ा हणी मथे सां मल्टीप्लाई। ठीकु आहे, ॾिसो 8 जो खोड़ो हयोसीं, घणा दफ़ा वियो, 5 दफ़ा। उहो 5 कंहिंसां मल्टीप्लाई थियणु खपे, 2 सां। ॾिसो असां हिते लिखियो आहे 5 ज़रबिया 2। वरी 5 जो खोड़ो 40 ते घणा दफ़ा वियो, 8 दफ़ा। उहो 8 कंहिंसां मल्टीप्लाई थियणु खपे, 3 सां। असां हिते 8 ज़रबिया 3 रखियो आहे। हाणे ॾिसो छा कंदासीं, हेठों 40 हिकिड़ो अंग आहे न, हेठे जो हिसाबु अलॻि थींदो आहे, मथों जो अलॻि। हिन सां न को जोड़ में आहे, न कट में आहे, न वंड में आहे, न ज़रब में आहे। मथों ॾिसो हे ॿई ज़रब में आहिनि, हे जोड़ में आहिनि, हे ज़रब में आहिनि। तव्हां ऑलरेडी पढ़ी आया आहियो बोर्ड मास, पहिरियों ज़रब छॾाईंदो, हेॾो बि ज़रब छॾाईंदो, हेॾो बि ज़रब। ठीकु आहे, पहिरियों हे ज़रब छॾाईंदो, छा थींदो, 5 ॾूं 10 ऐं हेॾो हाणे ज़रब छॾाईंदो, इहो थींदो 8 × 24। ॾिसो हाणे मथों छा वरी छॾाईंदो, जोड़ छॾाईंदो, 24 ऐं 10 34/40। हाणे तव्हांखे ख़बर आहे त इहो सिंपलेस्ट फॉर्म न आहे। अणपूर जेको आहे सादी तरीन सूरत में हूंदा आहिनि, त हिननि ते 2 जो खोड़ो अञा पढ़ंदो, 2 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा, 20 दफ़ा, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, आई थिंक 17 दफ़ा वेंदो। हाणे 17/20 हे असांजो आंसर अची वियो। यानी 2 अणपूर जेके हुया इन्हनि खे असां गॾाए करे जोड़ करे लिखियो, त घणो आयो, 17/20। ॾिसो हे असांजो आंसर आहे। ठीकु आहे, ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, अञा तव्हांजो क्लियर थी वेंदो। मिसाल आहे 5/6 + 3/8। ॾिसो हाणे हे 2 अणपूर आहिनि। तव्हांखे जीअं मां चयुमि, हिकु त पहिरियों लकीर ॾींदो, लकीर ॾेई करे छा कंदो, न 6 लिखंदो न 8 लिखंदो, छा कंदो, इन्हनि जी LCM कढंदो। हाणे हिते मां मिंट में LCM कढी थो वञा रफ़ ते। 2 जो खोड़ो 6 ते घणा दफ़ा, 3 दफ़ा, 8 ते 4 दफ़ा। 2 जो खोड़ो 3 ते न वेंदो, 6 ते 2 दफ़ा। 2 जो खोड़ो 3 ते न वेंदो, 2 ते 1 दफ़ो। 3 जो खोड़ो 3 ते 1 दफ़ो, 1 1। हाणे हे असांजा अची विया जुज़ा, इहे ज़रब कंदासीं, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3, 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 × 24। ठीकु आहे, हाणे LCM असां वटि अची वई 24। हाणे छा लिखूं, 6 लिखूं हेठों, या 8 लिखूं, या 24 लिखूं? ऑब्वियसली तव्हांजो जवाबु हूंदो त न 6 न 8, छा लिखंदासीं, हेठों 24। हेठों जो इहो, मथों छा करिणो आहे, मथों सेम लिखिणो आहे। छा लिखंदासीं, 5 + 3। हेॾे ॾिसो, हे 5 + 3। हेॾो बि ज़रब ॾेई बंदि कंदासीं, हेॾो बि ज़रब ॾेई। हाणे असांखे हिते छा लिखिणो आहे, या ईअं खणी चऊं त जेके हिननि जी हूंदी आहे, खोड़ो हणी करे मथे सां ज़रब कंदा वञो। ठीकु आहे, हे त मां तव्हांखे शॉर्टकट ठाहे ॾियां थो, न त हूअं ईअं हूंदो आहे, तव्हां मिसाल 24 लिखियो न, उनखां पोइ हेठियुनि जा खोड़ा हणो, मथे सां ज़रब कयो। 6 जो खोड़ो 24 ते 1 6 6 2 6 12 3 6 18 4 6 24, 4 दफ़ा वियो न। हेठे जो खोड़ो मथे सां ज़रब 4 दफ़ा वियो, उहो 4 कंहिंसां ज़रब थींदो, 5 सां। पर मां लिखंदुमि हिते हेठि, हे तव्हांखे सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ मथे लिखियो आहे। वरी 8 जो खोड़ो 24 ते पढ़ंदो, 1 8 8 2 8 16 3 8 24। हेठे जो खोड़ो लॻी वियो न, घणा दफ़ा, 3 दफ़ा लॻो। उहो ज़रब कंहिंसां थींदो, मथे सां थींदो। ॾिसो मां हिते 3 ज़रबिया 3 लिखी छॾिंदुमि। हाणे ॾिसो हेठों 24 साॻो,
हाणे मथों हे बि जोड़ छॾाईंदो, हे बि जोड़ छॾाईंदो, सॉरी ज़रब छॾाईंदो, ठीकु आहे। हे विच में प्लस साॻी अॻ में ज़रब छॾाइबी आहे न, हे थी वेंदो 5 चौक 20, हे थी वेंदो 3 त्रिक 9, घणो थी वेंदो 29 भाङे 24। ॾिसो हिकिड़ो अणपूर अची वियो, हिन जो जवाबु थी वेंदो 29 भाङे 24, हे असांजो आंसर आहे, ठीकु आहे। अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, अञा तव्हांजो क्लियर थी वेंदो। मिसाल वठूं था 3 भाङे 4 प्लस 7 भाङे 10, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों त लकीर ॾींदो टुकी, हाणे न 4 लिखंदो न जेको आहे सो 10 लिखंदो, 4 ऐं 10 जी LCM कढंदो, ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा, हिन ते 5 दफ़ा, ठीकु आहे। ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते न वेंदो। हाणे 5 जो खोड़ो 1 दफ़ो, हिन ते बि 1 दफ़ो, हाणे थी वेंदो 2 4 5 चौक 20। हाणे हिन मतिलबु आहे हिन जी LCM निकिरी आई 20, न 4 लिखंदासीं न 10, छा लिखंदासीं 20, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, हेठिनि जो खोड़ो हणंदा, मथियुनि सां ज़रब कंदा वेंदासीं। 4 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदुसि, 1 चौक चौक 2 चौक 8 3 चौक 12 4 चौक 16 5 चौक 20, घणा दफ़ा वियुसि 5 दफ़ा। इहो 5 कंहिंसां ज़रब थींदो, मथे सां, यानी असां लिखंदासीं 5 ज़रबिया 3, विच में प्लस आहे त प्लस ॾींदासीं, माइनस हुजे त हिते माइनस ॾियूं। हाणे वरी ॾिसो हिन जा जेके हयां थी न खोड़ा, हाणे छो जो हे 20 हिननि ॿिन्हिनि मां निकितो आहे न, हाणे वरी 10 जा खोड़ा हणंदासीं, 1 ॾाॾा ॿिॾा 20, 2 दफ़ा वियुसि। हाणे इहो 2 ज़रब कंहिंसां थींदो, मथे सां, ठीकु आहे, 2 ज़रबिया 7। हाणे तव्हांखे ख़बर आहे ज़रब छॾाईंदासीं, हेठों 20 साॻो, ॾिसो हिन सां काई बि जोड़ कट थिए ई नथी न, अकेलो अंग पियो आहे, मथियों असां हे 2 ज़रबूं छॾाईंदासीं। ॾिसो 5 त्रिक 15, हे थी वेंदो 7 ॾूं 14, हाणे 15 ऐं 14 घणो थी वेंदो 29 थी वेंदो, हेठों घणो 20, हे वधीक सिंप्लीफाई नथा थी सघनि, हे असांजो आंसर आहे। आई होप तव्हांखे हाणे अणपूर जी जोड़ सम्झ में अची वई हूंदी। न अचेव त परेशान थियण जी ज़रूरत न आहे। जीअं मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां त साइकिल जॾहिं हलाईंदा हो ईअं न थींदो आहे पहिरें ॾींहुं गदी ते वेठो पेडल हलायो हणी वियो, न, थोरो 2 पेर हणी करे किरी पवंदो, कॾहिं 4 5 दफ़ा जेको आहे सो हणी करे किरी पवंदो। सो इन करे तव्हां उनखे प्रैक्टिस कंदा रहंदो, कैरी ऑन कंदा रहंदो। हाणे हिन में किथे बि प्रॉब्लम हुजे, डिफिकल्टी हुजे, जेसि ताईं कयो अथव ओतिरो मूं ॾे सॉल्व करे मोकिलियो, त मां चेक करे तव्हांखे वरी ॿुधाईंदुमि त किथे ग़लती कई अथव, ठीकु आहे। हाणे कोशिशि कंदा रहो, प्रैक्टिस कंदा रहो। हाणे हे मां ॾियांव थो, हे तव्हां करे ॾेखारियो, ठीकु आहे। 2/3 प्लस 5/4। हाणे हिननि जी अगेन तव्हांखे थोरी हिंट ॾेई छॾियां, लकीर ॾींदो, हेठिनि जी LCM कढी रखंदो, जेका बि निकिरे हेठिनि जो खोड़ो हणी मथे सां ज़रब, हेठे जो खोड़ो हणी मथे सां ज़रब, पोइ सिंपल ज़रब ऐं जोड़ कट छॾाईंदो। थैंक यू सो मच, इहो करे ॾेखारियो त पोइ अॻिते हलो।